साईं दौलत साहब। जी जी भाऊ मां ज़फर थो ॻाल्हायां शहर। जी 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 साईं, छा हाल आहिनि? ख़ैर फर्स्ट क्लास। नालो ॿुधो हूंदो ही थर में जॾहिं आयो आहियां त मुंहिंजो ई नालो पियो हले। सही 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 सही। कंहिं दोस्तनि मूंखे हिते मिठी में घुरायो बकुए हिते सिक्योरिटी गार्ड तौर। अच्छा। सम्झो था न? जी जी हा सम्झो, पैसनि जी रखवाली करण ते। जी 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 ऐं फिदा शाह ऐं अरबाब साहबनि जी जी MLA जा फदा हलिया, ही हलियो हू हलियो, मेट ॾाढा थिया। नेठि मां पंहिंजे पैसनि ते माना 48 खां समथिंग वधीक स्टोर कया। सही। पोइ साईं जन मूंसां दर्शन मलानी अहिड़ी शइ तय कई, कमिटमेंट कई जी त अचो साईं बस मामलो सेट कयो। जी मां हा बिल्कुलु, भले तव्हां सां मां ईंदो प्रूफ ॾींदोमांव हर क़िस्म जा, हर शयूं वटि मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि मनाया जो मां कंहिं खां डिॼां आया नौकिरी मुलाज़मत इहो असां ख़ानदानी ज़मीनदार बि शयूं वटि खोड़ आहिनि। सही सही सही, गुड। मूंसां MLA साहब मुलाक़ात कई, वेठासीं फेस टू फेस। जी जी ऐं हुन जेको एडमिनिस्ट्रेटर हो उहो बि मुंहिंजो माना हिकिड़ो हुयो, मुंहिंजी मार्फत अरबाज़ साहब घुरायो त मां ख़िदमत कयो, ही कयो कयो। बहरहाल शार्ट था कयूं ॻाल्हि खे, लंबा किस्सा आहिनि। सही सही। असां हिकिड़ी नंढी शार्ट में कमिटमेंट कई, मुंहिंजो खिलाड़ में 38 या 36 लख मूं स्टोर कया। पहिरियां घपलो थियो हुयो 36 या 42 लखनि जो। उन खां बाद में मूंखे मोतबर करे घुरायो वियो। अवां जी ब्लैकमेलिंग मुताबिक़ मां वॾो ब्लैकमेलर हुउमि। सही 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 मूंखे सही। घुरायो त तूं ब्लैकमेलर में ही मैटर सेट करे ॾे। जी जी मां बिल्कुलु अचां थो। सही। मां माना ईअं ई ब्लैकमेलिंग लाइ हिते आयुमि। जी 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 मां पैसनि जे मथां सफ़ेरे वांगुरु हिकिड़ो नांग थी वेई रहियसि। अच्छा अच्छा, सही। सिर वञे त वञण ॾे, ऐं पैसा न छेड़ न करणु ॾींदुमि। बकुए यूनियन काउंसिल जा पैसा आहिनि, कतई कोन छॾींदुसि। सही। हा, कमनि जे लाइ मूंसां गॾु हलो, जिथे जिथे कमु कयो। मूंखे हिकु पैसो बि हराम आहे, छो जो असां जॾहिं बि यूनिवर्सिटी में पढ़ियासीं थर जा वॾा कसम खाधासीं। अॼु मूंखे वॾी परेशानी ऐं रोइण थो अचे जो हिकिड़ो थरपारकर ज़िलो आहे, हुनमें गैस कोन्हे ऐं बिजली जी बि मर्ज़ी आहे। उन खां पोइ हुनजी का सहूलियत कोन्हे। असां नंढड़ा तलकात आहिनि जी ऐं जी नंढड़ा नंढड़ा ॻोठ आहिनि, हुते गैस थी अचे। सही। असांजी गैस डायरेक्टली कोयलो डायरेक्टली पंजाब वञे, उतां खां शिफ्ट थी मोटे। बिल्कुलु। बहरहाल छा था कयूं, सर पोइ हिते ईअं थियो त दर्शन सां माना MLA मिलियो। पोइ दर्शन शाह मूंसां कमिटमेंट कई, अच बाबा जी मामलो सेट था कयूं। ठीकु आहे, मां वयुमि, कमिटमेंट थी। साईं फिदा शाह खे अर्थ रखियो जी जी त साईं हाणे उहो चवंदा असां समर पंप ॾींदासीं। माना मुंहिंजे ख़्याल में 2,87,000 समथिंग जो समर पंप पर पवे पियो, जी 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 या कुझु बि। छो भकुए में चवनि पिया त इलाही हेठि ऊद थिए, या छा चवंदा आहिनि त खोटराई ऐं हाँ, पाइप वॾो थो लॻे। बिल्कुलु सही। ॿियनि मां जिथे कमु कयो हुयो त उते माना असां 2 लख सवा 2 लख ते कमु थिए पियो। जी 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 मूंखे न आहे ख़बर, अलाह ॼाणे थो। साईं फिदा शाह मूंखे चयो त बाबा मां सिलाई मशीनूं विराईंदुमि, जी जी ज़फर मूंखे उहे खपनि। बाक़ी साईं वारा जेके चवंदा MLA कमु करे थो त बेशक कमु करे, मूंखे कोई एतिराज़ कोन्हे। ऐं कमु लाइ मां तोखे घुरायो आहे, कमु खपे। सही, गुड। ठीकु आहे, कमु खपे त कमु कयूं था। सही। ओके आहे, जस्ट चिल कयो। साईं मां माना 38 लखनि में मुंहिंजे ख़्याल में माना 19 लख ॿिन्हिनि जे जुदा जुदा ठेकेदारनि जे अकाउंट में पैसा ट्रांसफर कराया। जी जंहिंजी मूं वटि उहा पई अथव, छा चवंदा आहिनि, या ऑडिट थियल, उहा BC ऑडिट थियल, उहो सभु शयूं तव्हां जंहिं महिल मूंसां मिलंदा मां उहो प्रूफ ॾींदुमि तव्हांखे। पोइ मां दर्शन साहब मूंसां हिकिड़ी कमिटमेंट कई, साईं मां 3 लख तव्हांखे ॾींदुमि। जी मां चवां जेकॾहिं तव्हां कमु कयो त मूंखे 3 लख आराम आहिनि, मूंखे नथा खपनि, कोई ज़रूरत कोन्हे। मां ज़मीनदार माण्हू आहियां, मूंखे काउंसलूं जाम आहिनि, मां टाउन ऑफिसर बि आहियां, मूंखे रोज़ी रोटी गंज आहे। सही। जेकॾहिं थर जो हिकिड़ो फर्द बि पाणीअ जो गिलास इन कुएं मां पीए, मुंहिंजे 3 लखनि मां 3 लखनि खां अंदरि अंदरि जेका समर पंप लॻे थो, ऐं मुंहिंजो जेकॾहिं तव्हां 3 हणायो था, चोथों मुंहिंजे खाते में समर पंप लॻे थो, तव्हां बेशक हणाईंदुमि, मां हणाईंदुमि। मूंखे ज़रूरत ई न आहे इन शयुनि जी। ऐं मां एॾो गरीब कोन आहियां जो तव्हां ईअं किस्तूं खणी हिते पिनण खां, पैसनि कढण खां न आयो आहे। मूंखे घुरायो ई हिन लाइ वियो आहे त पैसनि ते रखवाली कर ऐं थरियनि जी ख़िदमत कर। थरियनि जे स्टाइल जी मूंखे कतई ख़बर न पई, ख़ुदा गवाह आहे। हिन महिल माना
सभु रोज़ूं रोटियूं असांजूं मथां आहिनि मतिलबु शायदियूं बीठियूं आहिनि जीअं असांजो हिकिड़ो इस्लामिक कल्चर आहे जी बिल्कुल बिल्कुल ऐं हिन टाइम असांजी माना दुआ ऐं बददुआ सभु क़बूल थींदियूं आहिनि असां मतिलबु जेका लास्ट फितर जी नमाज़ पढ़ी दुआ घुरंदा आहियूं त उहो फितर जी नमाज़ ऐं हुनजा शायद मलाइक मुंहिंजे मथां बीठा आहिनि बिल्कुल बिल्कुल भले तव्हांखे मूं वटि सबूत वेठा आहिनि सभु शयूं दौलत साहिब मां जंहिं ॾींहुं आयो हुन ॾींहुं खां मुंहिंजी ॾाढियूं पढ़ंदो आहियां ॾाढियूं वणंदियूं आहिनि पर हुननि मूंसां एॾी वॾी ठगी कई उहे 3 लख मुंहिंजा लुॾी विया हिकु टके जो कमु न थियो साईं वटि वियमि साईं चयो अचो मां हिननि खे सिलाई मशीन हूंदियूं आहिनि अरिड़हं हे हू मतिलबु हुन सभु शइ क्लीयरेंस ॾिनो ऐं अव्हां बि जेकॾहिं वेंदव ऐं पुछंदव त नॉलेज अव्हांखे मिलंदी त सिलाई मशीनूं मां घुरायूं मां थो ई कोन छो जो मुंहिंजो ज़िक्र ई न पियो थिए ऐं हुननि सियासी माण्हुनि जे हवाले कयूं सभु शयूं ॿई पैसा 50-50% कया 50 में इहो साबित थियो भरोसो कयो त केरु केतिरो ॾेई सघे थो इहो अलाह थो ॼाणे ऐं मुंहिंजी ट्रांसफर पोस्टिंग बि सियासी माण्हुनि जी बदौलत थी जी अवां ॼाणो था पोइ उन बावजूद जॾहिं मां वरी हुन दर्शन खे कॉल कई दादा ही त सभु शयूं हलनि पियूं प्रूफ वटि साईं चए पियो मां हिते ही सिलाई मशीन ॾियां पियो अवां जा उहे ही जेके समर पंप आहिनि उहे करे लुड़ी विया मुंहिंजो सर उहे कॉलूं हुननि अटेंड कान छॾे ॾिनियूं मां ख़ुदि एमएनए खे कॉल कई त बाबा जे पहुचे हिननि पैसनि मां तव्हांजो घर ऐं सभु शइ भरिजे थी त अव्हां खे न मां सुञो थींदुमि न अव्हां अमीर थींदव चेक ते खुटो था त मां 100-500 हज़ार 5 लख 2 लख ॿियो स्टोर करे तव्हांखे ॾियां थो पर घटि में घटि इहे समर पंप जेके आहिनि उहे त घटि में घटि उन्हनि खे ॾियो न जेके लाइक़ आहिनि जेके 3-4-5 किलोमीटर करे ट्रेवल करे वञनि था ऐं हिकिड़ी माना पाणी पीअण खां उन्हनि जे माल ऐं मालवंद बेकार आहिनि उन्हनि जा माण्हू परेशान आहिनि उन्हनि खे पाणू ॼण बंदि करे पैसा घर खणी पंहिंजे फ्यूल भराए आयाशूं कयो इहो त मुमकिन ई न आहे न सही बिल्कुलु उन्हनि ॻाल्हियुनि ते ॾाढी अड़ाटमेंट थी मुंहिंजा बार ट्रांसफर थिया मुंहिंजा बार झेड़ा पिया आख़िर में लास्ट दफ़ो जॾहिं उहो त मां हुनखे चयो जेको हुन PS आहे कहिड़ो आहे सिराज सुमरो हाँ बिल्कुलु उनखे चयो दादा ॾिस तूं रूबरू विच में आहीं तो कमिटमेंट कई तूं मूंसां लिखत बि कई मां ऑफ शो कंदो जी या हिते कमु खणी आ या पैसा शो कर चवे 50% पैसा शो कयूं था तव्हां खणी वञो मां हिकु 100 बि न वठंदुमि मूंखे थरियनि खां ॾाढी मोहबत आहे ऐं मां माना हिकिड़ो देशी माण्हू आहियां ऐं मां ग्रेजुएट माण्हू आहियां असांजे हरामखोरी जे लाइ सॼी सिंध पई आहे मूंखे कसमा कसमी ॾेई थर में घुरायो वियो आहे तूं वतबर तोड़ कमु कंदे ऐं मां उहो आराम पाइण वारो कमु कयां मूंखां इहो न थींदो तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ जाम मसला थिया लास्ट टाइम मुंहिंजी ट्रांसफर थी खान तगड़ी मुंहिंजे मथां पोस्टिंग थी बकुए ते ही थिया हू थिया ऐं ॾाढी जंग वेड़ाई पर पोइ सभु पैसा हज़म थी विया हिकु 100 मूंखे न मिलियो हिकु 100 बि मूंखे माउ भेण जी भड़वत तोड़ मिलियो हूंदो ऐं उहे सभु एमएनए साहब पंहिंजे घर एमएनए बि न उहो मां नथो ॼाणा पर हुनजे अलाए केरु आहे उहो दर्शन उहो पंहिंजा वटि स्टोर कया हुन पैसा सभु ऐं हिम्मत ताईं बकुए यूनियन काउंसिल में हिकु बि समर पंप न लॻो जंहिं तहत मूंखां हुननि पैसा वरिता हाणे तो साहब वॾो कंफ्यूज़ आहियां मां चयोमांसि मां टपड़ खणंदुमि अलाह ख़ैर कंदुमि पंहिंजी नौकरी बि गवाइण लाइ तयारु आहियां कोर्ट न हुननि ताईं कोन छॾींदुसि मूं वटि सभु साफ़ थियूं सभु सबूत आहिनि मां इनवॉइस मां ॾिनो चेक मां माना उहो ट्रांसफर कया ठेकेदार पंहिंजा ॾिना हाणे हुननि ठेकेदारनि खे वठी अचो न त तव्हां किथे ख़र्च कयो या मुंहिंजो ठेकेदार मूंखे चवे त साईं 500 रुपया तव्हांजे फलाणे जॻह ते ॾिना 500 साईं तव्हांखे पेट्रोल भराए ॾिनो तव्हांखे 1000 रुपए जी सामानी खराई तव्हांजो को माण्हू चई वञे वॾो ई भरे ॾियां हरू भरू उहे पैसा कंहिं खां ॾींदुमि तव्हांखे मां मुंहिंजे आख़िर में धमकी ॾिनमि त मुलाज़मत प्यारी न सही मुंहिंजो ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे साईं मां उतरादी आहियां मूंखे मुलाज़मत ॾाढी प्यारी आहे पर मूंखे ज़मीनदारी बि आहे पंहिंजी मां मुलाज़मत छॾे वेंदुमि साल 6 महीना सस्पेंड रहंदुमि कोई फ़र्क़ु न पवंदो पर मुंहिंजो अनाऊं मूंखे ॾाढियूं अज़ीज़ आहिनि ऐं ठरियनि सां मुंहिंजी ॾाढी मोहबत आहे ऐं हिते मां जॾहिं खां आयो आहियां पाणे कंफर्टेबल सम्झो आहे मूंखे 100-500 हज़ार बि हिते हराम हूंदो सर्टिफिकेट जी फीस लाइ ऐं छेड़ा भरिया हूंदा ऐं जंग वेड़ी हूंदी शायदि मुंहिंजो नालो ॿुधो आहे अलाए न ॿुधो आहे मां जी हर पोस्ट पढ़ंदो आहियां हर शइ खे ॾिसंदो आहियां दौलत साहब वरी लास्ट में मूंखां छा थियो सर हाणे साईं चेयरमैन जो निज़ाम स्टार्ट थियो
मां कंहिंसां शेयर कयां? बिल्कुलु बिल्कुलु मुंहिंजी हिकिड़ी माना ख़ौफ़नाक हक़ीक़तूं दर्ज थियल आहिनि हिते मूंसां जेके ऐं जॾहिं मूंखां उतां पंहिंजी पनो वठी पंहिंजी ख़ैरपुर मीरस खां गाॾी में चढ़ी रवानो थियो त मुंहिंजी पोस्टिंग थी आहे थरपारकर में जी त मां सोचियो त मां यकीनन कमाईंदुसि सही ऐं कमाए थर मां सभु ईंदा आहिनि सही पर मां सिंधी पढ़ियल कमरेट माण्हू ऐं मां हिकिड़ी शइ ॼाणंदुमि सभ खां पहिरियां मुंहिंजा मारूआड़ा हुन खां बाद में असांजो कमायूं असांजो रोज़ सही 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 बिल्कुलु सही मां हिते आयुमि त सभ खां पहिरियां खुश्तो साहब मुख़्तियारकार हुयो हुन सां मुंहिंजो पंगो पइजी वियो हुनजी ख़ुदा या अलाए कंहिं ट्रांसफर करे इलाही ॼणाए मलाए वरी बजीर साहब आयो बजीर साहब जो 50-50 मां जो सवाल ई पैदा नथो थिए 50 त छा पर तूं जे मूंखे माना तूं 90% खणी मां 10% खणी वञा इहो मूंखे आराम तूं हल दुनिया वठी हल मूंसां मां सभु न खणंदुमि तोखे बि खणण न ॾींदुमि कमु कराईंदुमि चईं छो मां चयो ॾिसां थो मां उते वेही ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि थर सां अहिड़ो ज़ुल्म थर सां अहिड़ी शयूं मां हाणे ॾिसां थो अखियुनि सां मूंखे इहे हिकिड़ी काउंसिल कोन आहे जंहिंते आयो आहियां मूंखे हिकिड़ो माना सिक्योरिटी गार्ड करे घुरायो वियो आहे ऐं मूंखे हिकिड़ो माना चयो वियो आहे दफ़र असांखे सभु लुटियो आहे तोखे घुरायूं था तोखे ख़ुदा गवाह हुआ हिननि शयुनि सां हरकत न थियणु खपंदी आहे मां जॾहिं ईमानदार थी आहियां मां त उन्हनि सां शरकतूं कीअं कयां अलाह थो ॼाणे पोइ वरी हिनोद जोशी आयो उन बि पंगो वरितो मां स्टेटमेंट ॾींदुमि तव्हांखे उन बि मूंखे मिनतूं कयूं MNA घुरायो दर्शन घुरायो सुशील घुरायो जहिड़ा पिया ही थिया हू थिया आख़िर मुंहिंजे हाउस ते मूंसां वेहण लाइ माण्हू आया विड़ी पियासीं मां पियुमि हा अठे विड़ियो हुयमि तव्हांखे इहा ख़बर न आहे छा मुंहिंजे घर ते मुंहिंजा कॾहिं कॾहिं फैमिली बि आणींदा आहियूं न मुंहिंजो घर आहे हिते मिठी में सोमरा कॉलोनी में त हू मुंहिंजे घर ते हमिलो करे आया ऐं पिस्टल खणी वेहण लाइ ॿाहिरि निकितो छो असां ओतिरा ॾींहं आहियूं गार ऐं ॿारनि ते त असां ॾियूं या खणूं पंहिंजो एॾा मूंसां क्राइसिस थिया सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु करप्शन जे मामले ते ऐं मूंखां उहे सभु पैसा उहे वरिता विया 19 लख मूंसां ठॻिया विया ऐं मूंखे न उन्हनि मारोड़नि जो कमु थियो न मूंखे कॾहिं अलाह ॼाणे थो भले केर बि अचो ठेकेदार जो इनवाइसूं मां ॾींदुमि अवां शो कयो न कयो अवांजी मर्ज़ी आहे बसि सभु ड्रिल आहिनि बिल्कुलु कंदासीं जेकॾहिं तव्हां चाहींदो त बिल्कुलु शो कंदासीं ॾंडो ॾींदासीं बाक़ाइदे सर ॾंडे जी ज़रूरत कोन्हे हिकिड़ो दफ़ो मूंसां मिलो मूंखे ॾाढी तकलीफ़ आहे थर मां ॾाढी तकलीफ़ मां हिन महिल पंहिंजी सॼो सिस्टम वेड़े सेड़े मोटी वियो आहियां ॻोठ होॾे काउंसलनि जी खोटी मूं वटि कोन्हे टाउननि जी खोटी मूं वटि कोन्हे पर मूंखे हिकिड़ी वॾी तकलीफ़ ऐं ॾुख इहो आहे त मां जंहिं मक़सदु कयां उहो मक़सदु पूरो न करे सघियुमि असांजे उते इलाइक़नि में नंढियूं हिकिड़ी पहल ॾींदा हुया थिरिया ॾाढा ग़रीब आहिनि थिरनि सां वॾो ज़ुल्म आहे थिरनि जो ख़्यालु कयो ऐं जॾहिं बि असां थिरियो माण्हू ईंदो ख़ुदा गवाह थो चवां हिन महिल टे परीगुनि माना उहो हुनजी निमाज़ आहे सोमानी वारी ऐं फ़रिश्ता सभु असांजे मथां बीठा आहिनि जीअं अवांजे मज़हबनि में उहे वाइद शायदि आहिनि त असां वटि इहो वॾो जेकॾहिं ठरियो असां वटि ईंदो हो त असां हुनजी सम्झायो हुनजी ख़िदमत कयूं ई थियो आहे वॾो छा मज़लूम थी हिते आयो आहे ऐं मां यकीन पोस्टिंग ते हिते ऑर्डर खणी जॉइनिंग कई हुन ॾींहुं मूंखे महसूसु थियो त बाबा वारा सच चवंदा एॾो वॾो न कंहिंसां थी नथो सघे पर हुन सच खे साम्भिया ॾियण जे लाइ मां मज़लूम माण्हू थोरा थोरा पैसा स्टोर करे पंहिंजी रोज़ी रोटी ते बि लत रखी कंहिंखे नथा पैसा खपनि नथा खपनि सिधी सही करप्शन आहे हर को लेन देन जो मामलो आहे ऐं हुते MNA सां फिटायो त मूंसां हेॾी वॾी MNA धोखाबाज़ी कई ऐं मूंसां कमेंटमेंट कयईं सिधी सही मां चयोमांसि चए तव्हांखे जेको चओ तव्हांखे 60-40 मुंहिंजो न खपे साईं कम करायूं हूंदा बचनि था 30% बाद में तव्हांखे घणा खपनि मुंहिंजो 100 बि न खपे 30% जो को समर्पण पण आयो कहिड़नि ॻोठनि में ईंदो तव्हां नाता ॾियो मां हणींदो वञा पोइ भला पेट तव्हांखे कोन्हे छा गाॾी था सीड़ायो अचो वञो था मुंहिंजे काई ज़रूरत कोन्हे मां छिलो खपाईंदुमि हिकिड़ी खपाईंदुमि पाण खपाईंदुमि मुंडी खपाईंदुमि लॉकेट खपाईंदुमि सभु कुझु खपाईंदुमि हिन लाइ तव्हां न सोचो त मां पेट्रोल काथो थो वञा मां कीअं ईंदुमि वेंदुमि तव्हां कमनि जो सोचो तव्हां ॿुधो फलाणी जाइ ते ही समर्पण ॾिनोसीं दफ़ा कमेंटमेंट करे आया आहियूं हाणे तूं कमु पूरो अप्लाई कर जॾहिं तव्हांजे पैसा तव्हांजे गोद में आहिनि 18-20 लख तव्हां पूरो कयो न उन खां वधीक पैसा वञनि था त मां ॾियां मूंखां वठो
इनवाइस मुझे हथ में साणा तव्हांखे मां पैसा शिफ्ट कया हाँ जेकर तव्हां मूंखे 100 रुपया भी इन इनवाइस में मूंखे ॾिनो आहे त मां उहो 500 भरे थो ॾियां। 5000 न ॾियां 5 लख थो भरे ॾियां। सही गुड। न नवां पैसा था अचनि पोइ उन में ॾिसंदासीं मुंहिंजे नवनि पैसनि तव्हांजो न वञे जेको मूंखां मतिलबु धोखे में तव्हां वरिता आहिनि उहे क्लियर कयो पहिरियां। सही। पोइ साईं बि ॾाढो नाराज़ थी वियो। साईं फिदा शाह मां हुनजी अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो मूंखे साईं फिदा शाह ते बि यकीन न हुयो त ही कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे हिन ते भरोसो कयां या न कयां छो मां आयो ई ख़ुदा तरफ़ आयुमि ऐं सिधो सियासी माण्हुनि जी मार्फत हितां जा हालात जॾहिं ॾिठा त मां रोई पियुमि। सही। असां सॼो ॾींहुं किताब पढ़ंदा आहियूं कलमा पढ़ंदा आहियूं देशी आहियूं असां ख़ुदाउनि खां बि भिटकी विया हुआसीं असां सदो करण वारा हुआसीं असां टार्चर थियल सठा यकीन पुछो ख़ुदा गवाह जे ट्रेप थिए थो ट्रेस थिए थो त भले उहो ॿुधनि। मां 2 महीना गुम बि थी चुको आहियां इन्ही देशभक्ति जे चक्कर में। सही। जॾहिं साईं मूंखे पूरी लिस्ट ॾिनी अवां भले जेन्युइन नॉलेज कयो मां साईं खे चयो मूंखे तव्हां ट्रस्ट न हुयो पर यकीन अची वियो त तव्हां वाकई मुख़लिस माण्हू आहियो थरियनि लाइ कुझु करणु चाहियो था पर थरिया मुख़लिस कतई कंहिंसां कोन्हनि ॾियो त बि ठीकु आहे न ॾियो त बि ठीकु आहे पर असां बोतारनि जे गॾु आहियूं। हाणे यार केतिरो हलंदो। सही चओ था बिल्कुलु सही चओ था। पर वॾो ज़ुल्म आहे ख़ुदा गवाह मूंसां वॾी ज़्यादती थी आहे पोइ थरियनि सां थी आहे अलाए न थी आहे अलाह थो ॼाणे पर मूंसां थी आहे। साईं बिल्कुलु थरियनि सां थी आहे। वरी नेक्स्ट टाइम छा थियो मुंहिंजी कहिड़ी यूनियन काउंसिल हुई सारोड यूनियन काउंसिल हुई बखू मां टिनिनि जी चार्ज मूंखे मिली जी। सारोड जो जेको केडी जो चेयरमैन हुयो भाई खान हुयो उहो मूं वटि आयो मूंखे चई यार असांजा माण्हू ॾाढा मज़लूम अथई मूं चयो वठी वियुमि। सही। घुमियासीं त वाकई थरियो त हर घर मज़लूम थो लॻे न भाउ। बिल्कुलु बिल्कुलु। मां चवां छा करिणो आहे चए का मशीनूं सभु ॾियणा आहिनि मूं चयो मूंखे रुपयो आराम आहे कमु कर। सही। कमेंटमेंट पूरी कंदे मूं चयो तुंहिंजो छा वञे तोखे पेमेंट तुंहिंजे गोदे में तोखे हिते मिले पोइ तूं कमु करे सघींदो न चए हा। साईं हुन मूंखां 100% पेमेंट वरिती। अच्छा 100% ॼाणो था न। बिल्कुलु। ऑडिट मां ॼाणो ठिकियो मां वरितो ख़बर अथव कंहिं कंहिं ऐसा हूंदा आहिनि अवां बि ॼाणंदा आहियूं अवां खे बि ख़बर आहे त माना सियासी खां अलावा गैर सियासी कंहिंजा कंहिंजा हूंदा आहिनि इहो अवां ॼाणो था। सही बिल्कुलु। ख़ुदा खे मुंहिंजो मामलो ॾाढो ऐं मां ओतिरा ॾींहं आहियां चवण खां ॾाढो काफ़िल हूंदो आहियां मूंखे साफ़ ई सॼी माना मरी विया आहिनि मां साफ़नि खे पैसा ॾींदो आहियां तव्हां ॼाणो था। कलोई जे साफ़नि खे इस्लाम कोट जे साफ़नि खे मिठी जे साफ़नि खे मां प्रूफ ॾींदो आहियां न मां हुननि खे पर्सनल नंबर ते पैसा शेयर कंदो आहियां। सही। मां प्रूफ ॾींदुमि मां हाणे तव्हां त मां लॾो पटियां थो 99% मां पटे चुको आहियां मां पटण खां पोइ तोखे सभु सबूत ॾींदुमि। गुड गुड साईं। त हीअ इनवाइस थी एतिरा पैसा थिया एतिरा पैसा मां कढिया एतिरा पैसा मां हिननि ॾे मोकिलिया उन्हनि खां पोइ रिज़ल्ट छा थियो जॾहिं जॾहिं घुराईंदव गीता ते हथ रखंदुमि क़ुर ते हथ तव्हां हुननि खे गीता ते रखायो मूंखे क़ुर ते रखायो जे थर मां करे रुपयो खणी घर वियो हुजां पंहिंजी आंखे खे खारायो हुजो यार मां मां भेण जी भरवत कराई हुजे। ज़बरदस्त। इहा मुंहिंजी ॻाल्हि आहे थरियनि सां वॾो ज़ुल्म मूंखे काउंसिलूं लोकरी में बि आहिनि डेरकी में बि आहिनि पनवाकल में बि आहिनि मां तालका बि आहिनि मुलाज़मत ते लिहाज़ करणो एक्सपर्ट माण्हू आहियां ॼाणा थो त किथां किथां कमाइणो आहे किथां खाइणो आहे असां दुश्मनियूं ख़ूब ॼाणियो दोस्तियूं बि ख़ूब ॼाणो पर हुन माना कहिड़ी यूनियन काउंसिल वारे चेयरमैन भाई खान मूंसां एॾी वॾी ज़्यादती कयूं 100% पैसा वठी वियो। सही। वरी मूंखे कॉल कयां हुनखे प्रूफ ॾींदुमि मूंखे कॉल कई दफ़े 50,000 खुटे थो ऐं असांजो जेके टारगेट हुयो उहो पूरो नथो थिए उहो तव्हां कुझु करे सघो था मुंहिंजो बिल्कुलु तूं कमु कयो आहे 100% कयो मुंहिंजो 50,000 तोखे नंबर मोकिलियो पैसा शेयर कयां थो। जी। चइबो मां वटि कैश कोन्हनि मां न ॾेई सघंदुमि कोई इशू कोन थो सघे अगली किस्त में कमु कराईंदे चए हा मुंहिंजो उन 50,000 घटि कराइजा मूंखे कैश ॾिजां बाक़ी माना हर लिहाज़ खां मां सां ॿधल आहियां। सही। तोखे साईं मां पंहिंजे घरां हुनखे 50,000 अकाउंट में ट्रांसफर कयो पर्सनल अकाउंट में जंहिंजो मैसेज मां तव्हांखे ॾींदुमि त मां ही पैसा हुनखे ज़ाती हितां मोकिलिया। सही। उन पैसनि ते हुन ॿिए ॾींहं ते 3 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं मूंखे मैसेज कयो अथई फलाणो माण्हू अची वियो आहे पोस्टिंग ते मां हुनखे जॉइन थो कयां मुंहिंजो भले कर। जी। कोई इशू कोन्हे तूं कंहिंखे थो करे पर मुंहिंजा पर्सनल पैसा उहो मूं वटाए रहे चवंदा साईं न ॾींदुमि तव्हां कमनि जी ॻाल्हि कई मां कमु कराया आहिनि मुंहिंजो कमनि जी मूंखे उहो ॾेखार जिते जिते तूं कमु कया आहिनि विज़िट कराए। सही।
कम तो करायां त मां ॿियो लख ॾियां थो, भले मां हिते पोस्टिंग ते न आहियां, मूंखे कोई फ़र्क़ु नथो पवे। सही तूं जे समर पंप थरियनि खे ॾिना आहिनि, उहो को ग़रीब माण्हू आसपास जो पाणी खणी पीए थो ऐं पी वापसि वञे थो त मुंहिंजे लाइ क़ाबिले फ़ख्र माण्हू आहे। मुंहिंजो लख वियो त मुंहिंजी हैसियत ते कोई असरु कोन पवंदो। सही मूंखे ॿुधाए किथे तो ॾिना आहिनि? जी मुंहिंजो फोन खणी छॾे वियो, हुन माना खान तगड़ी खे जॉइन कयो जी ऐं उहो मुंहिंजो माना लख सवा उहो हुन माना ॿोड़े छॾियो जी ऐं सो त कोन वरितो, घरां पंहिंजे पैसनि में अकाउंट में हुनजा पैसा ट्रांसफर कया, उहे मुंहिंजा लुटी विया। सही चओ था, हिन खां वधीक भाईजान छा कयां? सही चओ था, बिल्कुलु वॾा माण्हू ज़ालिम आहिनि। हेॾी वॾी ज़ियासी, हेॾी वॾी हाणे मूंखे चयो छा पियो आख़िरी दफ़े उहा टेप रिकॉर्डिंग अथसि मूं वटि भले जी 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 त चवे तव्हां जेकर मां सम्झी वियमि तव्हां 100% कम जा आदी आहियो, तव्हां खाईंदव न खाइण ॾींदव, इन खां पहिरियां मां खाना खे वठी आयो। मां चयोमांसि यार तोखे शर्म आया थियणु खपंदो, जॾहिं मां घरां पैसा ॾियां थो सही खाई आ तूं लख सवा खाई छॾ, कोई फ़र्क़ु नथो पए, 50,000 खां लख खां, हिन खां वधीक न तुंहिंजी हैसियत आहे न औकात आहे, छो खाए? बिल्कुलु हुन खां पोइ त तूं कमु कराए न, मूंखे बि न ॾे, कम त कराए। जी बिल्कुलु चवे PM मिनिस्टर मूं चयो न हुनजी तुंहिंजी औकात आहे न असांजी औकात आहे हुननि सां सवाल खणण जी, तोखां दर को पुछी सघे थो न। सही जे तूं 5-4 कम 70 लख असांजी बजट अथव, इहा ख़बर अथव? सही असांजे बजट जी ख़बर अथव वणी आहे? हींअर 7.5 लख आहिनि। हींअर 7.5 लख, 7.5 लख नो माण्हू चए असां कमु कोन्हे, पोइ छा कयूं? लख खाई जी ठीकु है, 20% कम में आडिटाऊं ठेकेदार फलाणा टीरा विया, 5% वठंदा आहिनि इहे साईं एंटी करप्शन 10,000 ADL जी 10,000, मतिलबु तव्हां काउंट कयो टोटल मिलाए जुलाए घणे 30%। सही 20% तव्हां 50% त कमु कयो न। सही बिल्कुलु खाओ ते डेवलप शहर हुजे न, बिल्कुलु कुझु न कुझु डेवलप ॻोठ हुजे, डेवलप उते शयूं हुजनि, जिते तव्हां कुझु कोन्हे उते खाइण जी ज़रूरत केॾी? सही मूंखे कर न लॻो आहे, उन्हनि शयुनि जो आदी न हुउसि, ठगी कूड़ कोन थिया ऐं ॾाढो रोलियो वियुसि ऐं मूंसां एॾी वॾी वेसागाटियूं थियूं, एॾियूं वॾियूं। मूंखे पंहिंजी ADL जी ऑफिस में सेक्रेटरी पंहिंजी ऑफिस मां उतारे छॾियो। अच्छा इहा ख़बर अथव? मां तव्हां नंढो पियो आहियां, हुननि जा वांगुरु थर जा सूर ऐं मुंहिंजा सूर साॻा आहिनि, वांगुरु जेके प्रूफ खपंदा छो त मां तव्हांखे ॾियां पंहिंजा। बिल्कुलु बिल्कुलु साईं बिल्कुलु। बस दौलत साहब अलाह मूंखे माना हिकिड़ी हयाती ॾे ऐं अहिड़ा नंगा करे ॾींदुसि साईं तव्हांखे, अहिड़ा नंगा हिननि खे करे ॾींदुसि, यादि कंदा। मां मां ट्रांसफर कराए वञा थो हितां, मूंखे काई तरह जी ज़रूरत कोन्हे, ऐं थर में जे कमु कंदा त कंदुसि, टाउन ॾियनि, मेन स्कूल ॾियनि, काउंसल ॾियनि, कोई इशू कोन्हे, सभु जॉइन कंदुसि ऐं सभिनी लाइ कमु कंदुमि। मुंहिंजे लाइ बि हिकु रुपयो भले रिकॉर्ड कयो, हिकु टेडी पाई बि हराम हूंदी, अॻे माण्हू लाइ बि हराम हूंदी जेको मूंसां जॉइन सिग्नेचर हूंदो। सही गुड कम मूंखां वठो, किरोड़नि जा वठो, लखनि जा वठो, सवनि जा वठो, कमनि में हेरफार अची वञे, को हेरफार करे या मूंखे लाहे छॾियो या मां हुननि खे लाहे छॾींदुसि, सिधी ॻाल्हि आहे संगत में। बिल्कुलु जो थरनि जी हालत मूंखे हाणे यार सॼी ॻाल्हि आहे, डिस्ट्रिक्ट में गैस कोन्हे, बिल्कुलु ॾिसां थरकोल थो निकिरे, ऐं हाणे ऐं टाउननि जी बजट, CMO जी बजट ऐं हुन खां बाद में काउंसलनि जी बजट लख लख असां काउंसिल वारा ख़र्च कयूं, 2 लख टाउन वारा ख़र्च कनि, म्यूनिसिपल वारा 3-3 लख ख़र्च कनि ऐं डिस्ट्रिक्ट वारा 7-7 लख ख़र्च कनि। तव्हां छा था ॼाणो? कंहिं तालके में कंहिं टाउन में किथे बि किथे माना का गुंजाइश रही सघे थी? सही चओ था बिल्कुलु यार, हेॾी जॻह थर चयो थो वञे, उहो ई थर माना बरक़रार रहंदो सॼी ज़िंदगी, मूंसां को हलण लाइ तयारु आहे कोन। मां चवंदो कमु खपे, उहो चवंदा करप्शन खपे, 40% वटि 50% वटि, मां चवंदो मूंखे पर्सन जी ज़रूरत कोन्हे, अलाह मूंखे घटि ॾिनो आहे ऐं तव्हां बि न खणो, मां बि नथो खणां, जे खणो था तव्हां 10% 20% खणो, तव्हां ऐश कयो, मूंखे न ॾियो, कमु कयो, कमु करण खां बाद में मां कमु करण लाइ तयारु आहियां। मूंखां हिकिड़ी कहिड़ी काउंसिल करे छॾनि, बकुए ते जहिड़ो हले थो साईं फिदा शाह हुननि सां लड़कियो पियो आहे, मूंखे लॻे थो त मां पाण ई छॾियां,
छो जो कमकार कराइण कोन था चाहिनि, पैसा स्टोर थींदा था वञनि, ॿियो महीनो आहे ऐं इहो जहिड़ो माना साईं हुननि सां हलाए कोन सघंदो ऐं पंहिंजी नौकिरी तमाम हथ धोइण खां भलो आहे पंहिंजे उतर मोटी वञे जिथां मां हुतां आहियां, जिथों जी कोती उथी हाणे मूंखे ॾाढो ॾुख थियो हुयो जॾहिं मूंखे साईं चयो त मां सिलाई मशीन घुराईंदुमि, मुंहिंजी जेका ठेकेदार आहे उनमें पैसा जुदा मोकिलनि, हुननि सां मुंहिंजो कोई कॉन्ट्रीब्यूशन न हूंदो, मां ॿिन्हिनि ते भरोसो करे पैसा मोकिले छॾिया। ख़ुदा गवाह जॾहिं हुननि खे पैसा विया त मां साईं फिदा शाह खां पुछियो त बाबा पैसा, ही मां मशीनूं वठी आयो आहियां, हिते 18 मशीनूं चेयरमैन खे ॾिनियूं, फलाणनि थी ॾिनियूं, लिस्ट कढी ॾिनी, लिस्ट कढी ॾिनी त मशीननि जी वेल क्वालिटी, ऐं मां वरी ख़ुदि फोन कई दर्शन खे, मुंहिंजो ही मशीन चओ था साईं फिदा शाह कमु नथो करे, तव्हां अचो, मां पूरनि पैसनि जो तव्हांखे प्रूफ वठी थो ॾियां। मां साईं फिदा शाह खे चयो मुंहिंजो साईं मां अॼु मञियो तव्हांखे, छो जो शाह साहिब असां ॾाढो ॾबियो आहे, तो ते भरोसो टके जो न हुयो, ऐं मां दर्शन ते ॾाढो भरोसो कयो ऐं मलाननि ते ॾाढो भरोसो हो त ही वणिया माण्हू आहिनि ऐं ठीकु माना में कमु कराईंदा, तूं पैसा खाई वेंदे, तूं यार ते कोई कमु कयो, मां तोखे ॿिली बिल इहे सभु तुंहिंजे हवाले, मां बसि कई, मां तोबा कई, साईं हुनखे कमु कयो ऐं मां हुनखे उहो शइ मां प्रूफ कयां। दर्शन मुंहिंजी कॉल ई खणी छॾे वियो, मुंहिंजो हिकिड़ो भला वाटर हिकिड़ो माना उहो हाणे न समर्पण ॿ हण ॿिनि जा पैसा खा, हाणे माना वधि में वधि 2 खां सवा 2.5 लख 3 लख ॿधो साईं समर्पण बेटा, तव्हां लख रुपया वञी हो खाइनि या 75,000 हू खाइनि, 50,000 खाइनि, जेको समथिंग बीहे थो वही दूर पाइनि। मां हुननि खे 18,67,000 समथिंग जा पैसा कढी ॾिना आहिनि। तव्हां 3 लखनि मां काउंट कयो घणा समर्पण थींदा, माना अरड़नि खे डिवाइड कयो, माना 6 टकी 15 6 टकी अरड़ा 6 टकी अरड़ा उन्हनि ॾिसां माना हाणे पाणी कढी ॾियणो आहे असांखे, ईअं न आहे समर्पण तव्हां हुते हुननि खे प्लांट ॾिनो बसि, ठीकु आहे पाण ॼाणे मज़ूर जो सॼो सिस्टम ओके करे पाणी कढी ॾियणो आहे असांखे, उहो माना 6 समर्पण माना 3 शायर कयो, 3 वञी तव्हां खां 3 ज़ाहिर करे ॾियो मूंखे, हिते आयासीं उन्हनि चयो तोखे ईअं कंदा तीअं कंदा, मां चयो भले जेको वणेव कयो, भले ॾिसी पवंदासीं, तव्हां सस्पेंड कंदा न कराए छॾियो, ॾिसण में मानी ॻाल्हि कयो, पैसा न हिकिड़ो ई बकुए में समर्पण लॻो, बाक़ी सिलाई मशीनुनि जी ॻाल्हि आहे, तव्हां बकुए में पाण जेन्युइन जांच कंदव तव्हांखे पाण ॾिस पवंदी। साईं मूंखे ॻाल्हि थी माण्हुनि मूंखे ॿुधायो त बाक़ी असांखे मिलियूं आहिनि, हालात ॼाणे त साईं छा कयो हुननि छा कयो, ऐं ठेकेदार मां हिकिड़ी उतरादी सियाणप रखी ॿिन्हिनि जा जुदा कया ऐं ॿिन्हिनि जी ट्रांजेक्शन अलॻि कई ऐं ॿिन्हिनि खे पैसा जुदा जुदा मोकिलियो, जेके मूं वटि साईं फिदा शाह खां मूंखे रुपयो ख़राब ऐं हुन मलान खां मूंखे 100 या 50 पैसा बि आराम ॿिन्हिनि वटां। तव्हांखे गॾु वठी हलंदासीं वञी ख़बर पइजी वेंदी सिलाई मशीनूं कंहिं विरायूं, केतिरियूं विरायूं, काथे विरायूं, समर्पण काथे लॻा, उहो ख़बर पइजी वेंदी। बहरहाल वॾी व्यवस्था थी आहे यार, वॾो ज़ुल्म आहे ख़ुदा गवाह त माना असांजो पढ़ायूं, असांजो लिखायूं, असांजो इहे सिग्नेचर्स कम कहिड़े जूं आहिनि। बिल्कुलु साईं ख़ुदि एमएलए सां वेही चए त दफ़ा असां कमु कराईंदासीं, बिल छो था कयो, मुंहिंजो मां लख दफ़ा कंदुमि जे कमु कराईंदो, कमु न कराईंदो मां 100 ते बि सिग्नेचर न कंदुमि, भले मूंखे सस्पेंड करायो। छो जो नासिर शाह मुंहिंजे इलाइक़े जो हुयो, असां हुनजा वॉलंटियर आहियूं, मां साईं खे चयो त मां वियो अथर में, हुननि चयो ठीकु आहे कमु कंदे, मुंहिंजो कंदुमि 100% कंदुमि, 1% जी बि शिकायत ते मां ॾोह भरे ॾींदुमि। साईं ही हू एमएलए साहब खे उहा ॻाल्हि सम्झ में न अचे, आख़िर दर्शन ही हू माण्हू मोकिलियईं, उहे वेठा ॻाल्हाइनि में, मां तय कयोसीं असां भरोसे अहिड़ा माण्हू मुंहिंजो कमु कराईंदे त कराईंदो, लिखी थो ॾियां, मां चयो ठीकु आहे, चवे न साईं वारे अकाउंट में भई पैसा ॾेई कैश ॾे, मां त सवाल ई पैदा नथो थिए, ठेकेदार तूं पंहिंजो ॾे, साईं जो पंहिंजो हूंदो, सुभाणे ईअं थींदो त मां साईं खां सवाल करे सघंदुमि, हे पैसा तुंहिंजे अकाउंट में मोकिलियमि, पैसा काॾे विया, तोखां बि इहो सवाल हूंदो त तोॾे पैसा मोकिलियमि, उहे काॾे विया। इहो असंध्या हुननि असांजी काउंसल में 100 जो कमु न करायो, मूंखां 19-20 लख मुफ़्त में धके हलिया विया। बकुए जा बिल्कुलु साईं, मूंखे घुराइनि चङा अॻु में उहो मुमताज़ भॼी रही, उहो खोसो हुयो न केरु मुख्तियार खान,
गुलाम मुस्तफा 40 लखनि जो हिकिड़ो स्कैंडल हलियो हुयो, तव्हांखे बि यादि हूंदो। हुन खां पोइ मूंखे चङो मुड़सी ॾेई हुते घुरायो हुयो त पसंदि रखवाली कर जी ऐं सफ़ेरे वांगुरु वेही रहियो। मां उहे पैसा स्टोर कया, 40 लख मां स्टोर कया हुया, ईअं न आहे त न। ऐं जॾहिं उहो टाइम आयो त हुन त साईं वस कयो साईं फिदा शाह, पर उहो चेंजिंग न थी सघियूं। सॼो बैंक मैनेजर हुननि जो, बैंक जो ऑपरेशन मैनेजर हुननि जो, ऑडिटर हुननि जो भाइटो सुभाष जोशी आहे, सुञाणो अलाए कोन, सभु कुझु हुननि जो, सभिनी जवाब ॾिनो। 50 कर मुंहिंजो 50 कयो पर कमु कराइण ॾींदो, छा असां गारंटी था ॾियूं। गीता जा कसम हुननि खया, गीता जे कसमनि ते धोखा ॾेई विया। हिकु बकुए में मां इनवाइसूं ॾियां थो, तव्हां दर्शन खां पुछंदव, कंहिंखां पुछो त तव्हां 100 रुपए जो कमु करायो, सही वञो। मां इनवाइसूं ॾियां थो ठेकेदारनि जा, अॼु बि वेठा आहिनि, ऐं उन्हनि खां ई पुछंदो त हीअ ठेकेदार तव्हां कंहिंजा आहियो, कीअं आहियो, कंहिंखे पैसा ॾिना, सभु कुझु ॿुधाईंदा तव्हांखे। सभु कुझु लुड़ी वियो यार, ईमानदारी लुड़ी वियो, असांजो सभु कुझु लुड़ी वियो, सॼो थर खाई छॾियो। 40 लखनि ते हिसाब, 40 लखनि ते हिसाब, मां 30% 20% वठां त मां अमीर थी वञा। बिल्कुलु। मां पंहिंजो हुनजो ज़मीर जो सौदो कोन कयो, ऐं मूंखे यकीन आहे हू बेड़ा ई हूंदा, असीं बेड़ा ई आहियूं जेके आहियूं, रोज़ी रोटी साॻी मानी मच्छी सभु खाऊं था, पर यार धोखो त धोखो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, माण्हू खे ॾुख थींदो न साईं। हरनि सां वॾो नाहक, ख़ुदा गवाह, ॾाढो नाहक। असांजूं ग्रेजुएशनूं, असांजूं पढ़ायूं, वॾनि खां पोइ नंढियूं नंढियूं नौकरियूं हिते करण लाइ असां ख्वाब खणी ईंदा अचूं। हिकिड़े चंद माउंटरनि जे ख़िलाफ़ हुन सां ईअं मारिया, ऐं वरी ईअं थप्पड़ ॿधियूं, रिली मथे ते रखूं, ॻोठ मोटी वञूं। असांजा ही 38-40 लख करप्शन, ही सभु शयूं काॾे वयूं, कंहिंजे पायूं? हर माण्हू इहो चवंदो न फलाणो माण्हू पैसा कढी हलियो वियो, यार असांखे त ई थी वियो। बिल्कुलु, ही साफ़ ई साईं तव्हांखे तंग कनि था। केड़ा केड़ा साफ़ ई ॿुधाइनि, 1000 वठी वेंदा आहिनि, मूंखे शर्म ईंदो आहे हुननि पैसनि वठण खां। कहिड़ा कहिड़ा मसलन नाला हर माण्हू वठंदो, हिकिड़ो नाला तो कहिड़ो कहिड़ा कहिड़ा ही कहिड़ा कहिड़ा आहिनि इन्हनि जो? मां तो कहते सभिनी जो डिटेल ॾींदो, मां पंहिंजे पर्सनल पैसा पैसा न हुनखे शेयर कंदो आहियां, पैसा उहे रखंदो आहियां। अच्छा, हाँ, मां ग्रेजुएट आहियां, मां रनर साहबनि खे लर्निंग ॾियण सम्झंदो 6 पे कढी सघनि 150 वारा असांजो। सही चयो था। वाहिद तरियो माण्हू आहे जेके मां पाण पर्सनली ॻाल्हि करे हेॾो वॾो उबर कढियो आहे, हिते मुंहिंजो न अहिड़ो को ॿुधण वारो, न कंहिंखे ॿुधाइण वारो। सही चयो था, बिल्कुलु सही चयो था यार। वॾी ॻाल्हि न आहे। जी जी, 100% चेयरमैन कम वठी वञनि, मसइला माण्हू ट्रांसफर कराए ॿिए माण्हू खे एडजस्ट करे चए तव्हां न खाइण ॾींदा न खाईंदव, हुनजे करे फलाणे माण्हू खे घुरायो आहे। अरे हेॾो ज़ुल्म मार कई न, मां कॾहिं न कयो आहे। सही चयो था। ट्रांसफर थियो वञे पोइ लानत वारी नौकरी। न न, बिल्कुलु सही सही, जबरदस्त साईं, जबरदस्त। हिकिड़े हवाले ते असांखे ख़बर आहे न, मां पंहिंजी दिलि ते हलां पियो, दर्शन जे हिकिड़े लफ़्ज़ ते भरोसो कयो। जी जी, साईं 50% कयो, असां 100% बकुए में कमु कंदासीं। हुननि खे पाणी जी ॾाढी नीड आहे, ऐं थर में मां बि ॼणा पियो त 99% नीड आहे। साईं फिदा शाह मूंखे पहिरें ॾींहुं क्लियर चयो, मां सिलाई मशीन ॾींदुमि, इहो भले थो टेस्ट कजां। साईं असांजे उत्तर में बि शांति, असांखे टके जो भरोसो करे, भले मुंहिंजी रिकॉर्ड कर। जी जी।